तारुफ कुछ ईअं आहे मिस्टर अरशद खान जुनेजो चीफ ऑर्गेनाइज़र ऑफ जुनेजो सिंध एसोसिएशन जास। जी अरशद, असांखे ॿुधाइजो तव्हांजी कमेटी जेका आहे तव्हांजो मक़सदु छा आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां पहिरियों त मुबारकबाद थो अला महबूब साहब खे जेको इहे नओं प्लेटफॉर्म उन्हनि आंदो आहे हिकु सचाई खे साम्हूं आणण जे लाइ। महबूब न्यूज़ नेटवर्क में लख लख मुबारकूं भाउ महबूब खे ॾियां थो ऐं मां ॾाढो शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो भाउ महबूब जो, जीअं मूंखे जेको आहे सिने क़ाबिल सम्झो इंटरव्यू ॾिए। असांजी जुनेजा एसोसिएशन सिंध जास जंहिंजो मक़सदु जेको आहे सो ॿधी एको ऐं फ्लाई तंज़ीम आहे जेकी ग़रीबनि खे जुनेजा जेके बि ग़रीब आहिनि ऑल ओवर सिंध में, पाकिस्तान में या दुनिया में जेके बि जुनेजा आहिनि उन्हनि खे जेको आहे हिकु करणु ऐं उन्हनि जी फलाह ऐं बहबूदी जे हिसाब सां कमु करणु ऐं उनखां अलावा जेके बि उन सोशल एक्टिविटीज़ आहिनि उनखे अॻिते आणणु ऐं उन्हनि जी मदद करणु। तव्हांजी जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे उहो किथे ज़िले में किथे किथे कमु करे रही आहे? असांजी जेकी जुनेजा एसोसिएशन सिंध जास आहे त ऑलमोस्टली तमामु डिस्ट्रिक्ट्स कंप्लीट थी चुका आहिनि, पर हूंदा के 3-4 डिस्ट्रिक्ट जंहिंजी बॉडी ऑर्गेनाइज़ न थियूं आहिनि। बाक़ी सिंध जे कंप्लीट ऑर्गेनाइज़ेशन जेकी आहे असांजी उहा सिंध जे तक़रीबन तमामु ज़िलनि में जेको आहे सो ऑर्गेनाइज़ थी चुकी आहे, ऑलमोस्टली कंप्लीट आहे। पर 3 या 4 ज़िला अहिड़ा हूंदा जिनकी कंप्लीट न थी हूंदी। तव्हां छा था सम्झो त हिन ऑर्गेनाइज़ेशन सां माण्हुनि खे कुझु फ़ाइदो पए थो? जी बिल्कुलु फ़ाइदो पए थो, जेको आहे सो पियो आहे ऐं जेको आहे सो कंहिंखां बि लिकियलु जेको आहे असांजो फलाही कमु आहे। कंहिं बि माइट खां या कंहिं सिंध जे कंहिं जुने जेको इहो असांजो कमु लिकियलु न आहे। बिल्कुलु हिकिड़ो फ़ाइदो आहे, जुनेजनि लाइ फ़ाइदो आहे, जुने जी क़ौम जे लाइ फ़ाइदो आहे। इहो सिर्फ़ु जुने जा क़ौम जे लाइ न, बाक़ी सिंध में जेके रहनि था ग़रीब उन्हनि जे लाइ जेको फलाही तंज़ीम आहे, ग़रीब जे लाइ मदद जे लाइ हिकिड़ो असांजो प्लेटफॉर्म आहे जेको मुंहिंजे ख़्याल में कंहिंखां लिकियलु न आहे, सभिनी खे आगाह आहे। जी अरशद, तव्हां ॾाढो हिकिड़ी सुठी तंज़ीम हलाए रहिया आहियो। तव्हां छा था सम्झो त इहे जेके तव्हांजा व्यूअर्स आहिनि जेके असांखे तव्हांखे हींअर ॾिसनि वेठा, तव्हां उन्हनि लाइ छा मैसेज ॾियणु चाहींदो? मां जा त सभई व्यूअर्स अलाह उन्हनि खे ख़ुशि करे, पर मुंहिंजो त हिकिड़ो इहो ई मैसेज आहे त पाण में बदिलूं जेको क़ाइमु कयो ऐं जेतिरो थी सघे ओतिरो पाण में हिकु थी रहो। जुनेजा तंज़ीम आहे, जुनेजा हिकिड़ी वॾी जेको आहे सो जमात आहे, हिकु वॾी ज़ात आहे, सिंध में हुनजो नालो आहे। ऐं मुंहिंजो बि इहो मैसेज आहे त जेको आहे सो असांजो साथ ॾियो, असांजे हिन प्लेटफॉर्म जो साथ ॾियो ऐं उनखां वधीक जेको आहे सो जुनेजा जास आहे या ॿियूं एक्टिविटी जेके बि आहिनि ॿियूं तंज़ीमूं उन्हनि सां गॾायूं असां। ऐं मुंहिंजे लाइ मैसेज इहो ई आहे तक़रीबन असां सां गॾु हुजो त बहितर आहे। साहब, मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदुसि त तव्हांजी तंज़ीम जे अलावा हिकिड़ी ॿी बि तंज़ीम आहे, तव्हां हुनजे बारे में छा चवणु चाहींदा? छा उहे गॾु कोन थी सघनि? तव्हां मिली करे छा हिकिड़ी वॾी सुठी तंज़ीम नथा ठाहे सघनि? ॾिसो, बिल्कुलु हिकिड़ी ॿी तंज़ीम आहे उहो कमु करे पई असांजा पंहिंजा माइटनि पंहिंजा अज़ीज़नि में। असां बि शुरू खां वठी जेको आहे सो इन कोशिशि में आहियूं त सभई गॾिजी हिकिड़ी प्लेटफॉर्म ते कमु कयूं ऐं असांजी अॻिते बि इहा कोशिशि हूंदी जीअं त सभिनी माइटनि खे खां लिखियलु त ॻाल्हि न आहे, वॾनि बि कोशिशि कई ॾाढी, पर अनफॉर्चुनेटली न जेको आहे सो थी सघियासीं। पर असां इंशाल्लाह गॾु कमु कंदासीं। असां अॼु बि गॾु आहियूं, जिथे चवंदा हुते असां गॾु करण लाइ कमु करण लाइ तयारु। असां शुरू खां वठी असांजो इहो ई एम आहे, पर हाणे कुझु जेको आहे सो एक्टिविटीज़ जे करे इहो नथो थी सघे। पर असांजी कोशिशि शुरू खां इहो ई आहे, असां गॾु थींदासीं इंशाल्लाह। हाणे बि गॾु आहियूं, सुभाणे बि गॾु थींदासीं, आईंदा बि गॾु इंशाल्लाह थींदा रहंदासीं। अरशद साहब, तव्हां छा पंहिंजो लास्ट मैसेज छा ॾियणु चाहियो था असांजे व्यूअर्स खे जेके तव्हांखे ॾिसनि वेठा? बिल्कुलु, पहिरीं ॻाल्हि त हे जेको महबूब न्यूज़ नेटवर्क MNN जेको आहे तव्हांजो प्लेटफॉर्म, हिनखे जेको आहे सो सभिनी व्यूअर्स खे इहे गुज़ारिश आहे त हिनखे अॻिते फॉरवर्ड कयो, प्रमोट कयो। ऐं मां पंहिंजे माइटनि लाइ इहो बि जेको आहे मैसेज ॾींदुसि त सभु जुनेजा पंहिंजा पाण में आहियूं, हिकु आहियूं, इंशाल्लाह हिकु थी रहंदासीं। असांजो मक़सदु इहो आहे ऐं इंशाल्लाह उहो ॾींहुं परे न आहे जंहिं ॾींहुं असां हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थी सभिनी जुनेजनि खे गॾु कंदासीं ऐं फलाही कम में इंशाल्लाह असां अॻिते वधंदासीं। थैंक यू सो मच।